नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त इस्लामाबाद हाई कोर्ट तेज़गाम हादसे जे आज़ादाना जांच जे लाइ दाख़िल दरख़्वास्त ते वफ़ाक़ी हुकूमत नोटिस जारी करे छॾियो आहे। जस्टिस मोहसिन अख्तर कियानी हादसे जी जांच जे लाइ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी कई। दरख़्वास्त ॾींदड़ वकील रियाज़ हनीफ़ राव शुरूआती ॿुधणी दौरान पंहिंजे मौक़िफ़ में चयो त हादसे जी शाहिदनि खे ख़तमु कयो पियो वञे। अदालत खे आगाही ॾिनी वञे त बाहि बिज़नेस क्लास में लॻी आहे, पर रेलवे वारो वज़ीर शेख रशीद चई रहियो आहे त तबलीगी जमायत जे सिलेंडर खे बाहि लॻी आहे। रियाज़ हनीफ़ी राय चयो आहे त रेलवे अथॉरिटी ते FIR दाख़िल थी आहे, शिफ़ाफ़ जांच कीअं थींदी। दरख़्वास्त ॾींदड़ चयो त हर ॿिए ॾींहुं रेल जा हादसा थी रहिया आहिनि। जस्टिस मोहसिन अख्तर कियानी वफ़ाक़ हुकूमत खे नोटिस जारी कंदे चयो आहे त केस जी ॿुधणी 22 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी आहे। यादि रहे त 31 अक्टूबर 2019 ते कराची खां रावलपिंडी वेंदड़ तेज़गाम ट्रेन में मुबीना तौर ते गैस सिलेंडर फाटण सबबि 3 बोगियुनि खे बाहि लॻी हुई, जंहिं सबबि 74 माण्हू फ़ौत ऐं केतिराई ज़ख़्मी थी पिया हुआ। वाक़े जो केस ट्रेन गार्ड मोहम्मद सईद जी मदियत में रेलवे थाणे पुलिस स्टेशन कानपुर में कलम 126 तहत नामालूम माण्हुनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।